नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बरफ़त चयो है त सिंध यूनिवर्सिटी ग़रीब माण्हुनि जी उम्मीदुनि जो मर्कज़ है, जिथे इंतहाई घटि फीस में आला मयारी तालीम ॾिनी वेंदी है। ॿिनि यूनिवर्सिटियुनि जी भेट में सिंध यूनिवर्सिटी पारां तमामु घटि फीस वठण सां गॾु ज़रूरतमंद ऐं महिनती शागिर्दनि जे मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप ज़रिए माली मदद पिणु कई वञे थी। सिंध यूनिवर्सिटी में हिन वक़्तु 14 मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप प्रोग्राम हलंदड़, जिन में गुज़िरियल 3 सालनि दौरान 7000 खां वधीक ज़रूरतमंद शागिर्दनि जी माली मदद कई वई है। वफ़ाक़ी हुकूमत पारां आर्ट्स एंड कल्चर स्कॉलरशिप 2020 में पूरे मुल्क जे कुल 15 इंस्टीट्यूट में सिंध यूनिवर्सिटी जी इंस्टीट्यूट ऑफ द आर्ट एंड डिज़ाइन खे शामिल करण अहम अॻु भराई है, जंहिं लाइ स्टूडेंट्स फाइनेंस एड ऑफिस जे डायरेक्टर ऐं संदसि टीम जूं ख़्वाहिशूं दाद लाइक़ आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हिन इंस्टीट्यूट ऑफ द आर्ट एंड डिज़ाइन स्टूडेंट्स फाइनेंस एड ऑफिस जे गॾियल तावन सां हुकूमत पाकिस्तान जे फील्ड एजुकेशन प्रोफेशनल ट्रेनिंग वज़ारत पारां नेशनल एंडोमेंट स्कॉलरशिप फारम टैलेंट एंड नेस्ट प्रोग्राम तहत इंस्टीट्यूट ऑफ द आर्ट एंड डिज़ाइन खे आर्टिकल कल्चर में स्कॉलरशिप 2020 में नामज़द करे उते पढ़ंदड़ शागिर्दनि खे 40 स्कॉलरशिप ॾियण जे सिलसिले में मुनक़द कयल आगाही तक़रीब खे ख़ासि महिमान जी हैसियत में ख़िताब कंदे चयो आहे त तक़रीब जे एज़ाज़ महिमान इंस्टीट्यूट फाइनेंस एड ऑफिस जे डायरेक्टर डॉक्टर फैज़ान कुरैशी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।